Vasant Thari, President Awami Tehreek. He has requested 5 minutes maximum. तहज़ीब है उहा सिंध जी तहज़ीब सिंधु दरिया जे करे आहे। तारीख़ी तौर ते असीं आज़ादु हिकिड़ो वतन रहिया आहियूं ऐं दुनिया जे ओल्डेस्ट मां ओल्डेस्ट जेका तहज़ीब सिंधु दरिया जे करे बि थी, उन दरिया जंहिं सॼी दुनिया खे पहिरीं तहज़ीब ॾिनी, उन दरिया खे सुकाइण जे लाइ पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट जेका आहे उहो मुकमल तौर ते पूरा सांभावी करे। जी पाकिस्तान ठहियो, पाकिस्तान खां अॻु में असां सां त ज़्यादती उहा थी आहे त पाकिस्तान खां अॻु में बि असां सां पंजाबी तादियूं कयूं, पर जी पाकिस्तान जीअं ठहियो उन खां पोइ इन्हनि असांजा टे दरियाउनि विकिरे करे छॾिया। उन खां पोइ मुसलसिल हर अमल, हर जी अदा, हर जो टोटल जेको फ़ैसिलो, उहो फ़ैसिलो इहो था कनि त सिंध खे तबाह कीअं कजे, सिंध खे बर्बाद कीअं कजे। इन टोटल गेम में पीपल्स पार्टी इस्टेब्लिशमेंट जेका उहा पाण में मिलियल आहिनि। इस्टेब्लिशमेंट जंहिंखे सिंध जी हर शइ प्यारी आहे, उनखे सिंध जो कोयलो बि खपे थो, उनखे सिंध जो गैस खपे, उनजो सिंध जो पाणी खपे, उनखे टोटल धंधा जेके आहिनि उहे सिंध प्यारनि, पर उनखे सिंधी माण्हू नथा वणनि। सिंधी माण्हुनि सां उनजी नफ़रत आहे। कोयलो बि खपे, ज़मीनूं बि खपनि, जबल बि खपनि, कारूंजर बि खपे, खीरथर बि खपे। बाक़ी हिननि जेके धंधा जेको आहे जेका इस्टेब्लिशमेंट जे आशीर्वाद सां धंधा कहिड़ा था कनि, जिन माण्हुनि खे असां मुक़ररु कयो मुल्क जो चौकीदार, हीअ ॻाल्हि हिननि जी कोन्हे, हीअ पीपल्स पार्टी जी हिननि जी कोन्हे। पीपल्स पार्टी वारा हीअ हुननि जे चवण ते आहिनि। पीपल्स पार्टी जो उन्हनि जे इशारे खां कुझु ई कोन सघंदा। हीअ पंहिंजो शेयर होल्डर, हिननि खे कुर्सी प्यारी आहे। इन कुर्सी जे बचण जेकॾहिं कुर्सीअ में हूंदी, गवर्नमेंट में जेकॾहिं हूंदा त पोइ कुझंदा कोन, जेका इहा मकारी कंदा। जेकॾहिं गवर्नमेंट न हूंदी, हिननि जी मुखालिफ़ हूंदा, पोइ हीअ ॻाढ़ा इनकलाबी हूंदा। पोइ हिननि जूं तकीरूं ज़बरदस्त हूंदियूं, जेको असांजा दोस्त इन खां अॻु में जो ख़बरूं करे विया आहिनि उहे ख़बरूं कंदा। सिंध खे हीअ तबाही बर्बादु करणु चाहिनि था। हीअ नाटक आहे, हीअ पीपल्स पार्टी जो मकर आहे। जेकॾहिं तव्हां मकर था करणु, तव्हां मकर छॾियो पीपल्स पार्टी। जेकॾहिं तव्हां सच आहियो त क़ौमी असेंबली में तव्हां वेठा आहियो, तव्हां हिकिड़ो रेज़ोल्यूशन आणियो। तव्हां सेनेट में वेठा आहियो, तव्हांजो बिलावल साहिबु हुते चोखंदो कुझु। तव्हां 6वीं आर्मी जे लाइ तव्हांजी डोड़ पे लॻी, कॾहिं पिशावर, कॾहिं कोयटा, कॾहिं के पासे, उन जे लाइ तव्हां डोड़ पे लॻी। हिन कैनाल जे मामले ते तव्हां हिकिड़ी बि ॻाल्हि करण जे लाइ तयारु कोन आहियो। तव्हां वटि माण्हू आहिनि त इन ते पुछण जे लाइ तव्हां तयारु कोन आहियो। इहा तव्हांजी ॻाल्हि थी करे त इन में पीपल्स पार्टी मुसफल तौर ते उन सां मुलवस आहे। इन्हनि खां थींदो कुझु कोन। हीअ जेकॾहिं हिन जी गवर्नमेंट न हूंदी त पोइ इहा ॻाल्हि कंदा। तंहिंजे करे सिंध जा माण्हू इन मामले ते जदोजहद में अचनि, डिघी ऐं पुरमन जदोजहद लाइ तयारु थियनि। हिकिड़नि माण्हू वटि माण्हू आहिनि, जेकॾहिं का नफ़रत खड़ी थिए थी इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़, त माहौल हिकिड़ो पैदा थींदो। पोइ असांजा मुर्शिद छगोरा रवाना थींदा, उन माहौल जे ख़िलाफ़ दुआऊं पिनंदा। पर उहो साॻी जा साॻी माण्हू 6 कैनाल ते जेकॾहिं उन जे मामले ते हिकिड़ी जदोजहद करण लाइ तयारु कोन आहिनि, ऐं हीअ साॻी जा साॻी माण्हू उन ते करण जे लाइ तयारु कोन्हे। तंहिंजे करे जेको उथणो पवंदो उहो कंहिंखे उथणो पवंदो, जेको सिंध जो माण्हू आहे, जेको हारी आहे, जेको पोरियत आहे, जेको ॻोठ जो माण्हू आहे, उन्हनि जी इतिहाद जी ज़रूरत आहे। जेको टेक्नोक्रेट आहे, जेका हिन असांजी लाइन सां करे बीठो आहे, उनजे इतिहाद जी ज़रूरत आहे। असां वटि जेको वस ऐं वतार उन पटांदर असीं जदोजहद जे मैदान में आहियूं। असां 17 तारीख़ ते जीअं अॼु ॻाल्हि कई त 17 तारीख़ ते हाणे उनखां पोइ सखर हुआसीं, उनखां पोइ असीं इस्लामाबाद आहियूं। असांजी कोशिशि आहे त पाकिस्तान सतह जा जेके दोस्त आहिनि, जेके असांजे मौक़िफ़ जो फेवर कनि था, जेका सिंध जे मौक़िफ़ जो फेवर कनि था, उनखे गॾु खणी हलिजे। उनखां सवाइ जेके तव्हां दोस्त ॿाहिरि वेठा आहियो, जंहिंजी सुञाणप सिंध आहे, जंहिंजी सुञाणप सिंधी ॿोली आहे, हीअ सिंध वतन आहे, उनजे जिन जिन इदारनि में जिते जिते वेठा आहियो उते बि इतिहाद जी ज़रूरत आहे। हू लतीफ़ जो शहर हथे ॾंदे चके विढ़जे वेरी सां।